सुप्रीम कोर्ट ताहियात नाहिली केस जो लिखत में फैसलो जारी करे छडियो आहे। अदालत आर्टिकल 62(1)(f) तहत ताहियात नाहिली खत्म करे छडी। फैसले में चयो आहे त सियासतदाननि जी नाहिली ताहियात न हूंदी। सुप्रीम कोर्ट जे फैसले में चयो आहे त सियासतदाननि जी नाहिलीअ जो मुदो 5 साल हूंदो। फैसले बाद नवाज शरीफ ऐं जहांगीर तरीन जी ताहियात नाहिली खत्म थी वई आहे। अक्सरियती फैसले में जस्टिस यहया आफरीदी इख्तिलाफी नोट लिखियो। अहम खबर आवाज सां शेयर कयूं पिया। सुप्रीम कोर्ट ताहियात नाहिली केस जो लिखत में फैसलो जारी करे छडियो आहे। अदालत आर्टिकल 62(1)(f) तहत ताहियात नाहिली खत्म करे छडी। फैसले में चयो आहे त सियासतदाननि जी नाहिली ताहियात न हूंदी। सुप्रीम कोर्ट जे फैसले में चयो आहे त सियासतदाननि जी नाअहलीअ जो मुदो 5 साल हूंदो। फैसले बाद नवाज शरीफ ऐं जहांगीर तरीन जी ताहियात नाअहली खत्म थी वई आहे। अक्सरियती फैसले में जस्टिस यहया आफरीदी इख्तिलाफी नोट लिखियो। सुप्रीम कोर्ट ताहियात नाअहली केस जो लिखत में फैसलो जारी करे छडियो आहे। अदालत आर्टिकल 62(1)(f) तहत ताहियात नाअहली खत्म करे छडी। फैसले में चयो आहे त सियासतदाननि जे नाअहली ताहियात न हूंदे। सुप्रीम कोर्ट जे फैसले में चयो आहे त सियासतदाननि जी नाअहलीअ जो मुदो 5 साल हूंदो। फैसले बाद नवाज शरीफ ऐं जहांगीर तरीन जी ताहियात नाअहली खत्म थी वई आहे। अक्सरियती फैसले में जस्टिस यहया आफरीदी इख्तिलाफी नोट लिखियो। अहम खबर आवाज सां शेयर कयूं पिया। सुप्रीम कोर्ट ताहियात नाअहली केस जो लिखत में फैसलो जारी करे छडियो आहे। अदालत आर्टिकल 62(1)(f) तहत ताहियात नाअहली खत्म करे छडी। फैसले में चयो आहे त सियासतदाननि जी नाअहली ताहियात न हूंदी। सुप्रीम कोर्ट जे फैसले में चयो आहे त सियासतदाननि जी नाअहलीअ जो मुदो 5 साल हूंदो। फैसले बाद नवाज शरीफ ऐं जहांगीर तरीन जी ताहियात नाअहली खत्म थी वई आहे। अक्सरियती फैसले में जस्टिस यहया आफरीदी इख्तिलाफी नोट लिखियो। सुप्रीम कोर्ट ताहियात नाअहली केस जो लिखत में फैसलो जारी करे छडियो आहे। अदालत आर्टिकल 62(1)(f) तहत ताहियात नाअहली खत्म करे छडी। फैसले में चयो आहे त सियासतदाननि जी नाअहली ताहियात न हूंदी। सुप्रीम कोर्ट जे फैसले में चयो आहे त सियासतदाननि जी नाअहलीअ जो मुदो 5 साल हूंदो। फैसले बाद नवाज शरीफ ऐं जहांगीर तरीन जी ताहियात नाअहली खत्म थी वई आहे। अक्सरियती फैसले में जस्टिस यहया आफरीदी इख्तिलाफी नोट लिखियो।